अपडेट कयूं पिया त ट्रेंडो जाम खां जिते HRJD न्यूज़ जी रिपोर्टर मुनसिफ अहमद टारपर मुताबिक़ ऑल प्राइवेट स्कूल्स मैनेजमेंट एसोसिएशन सिंध तालुक़े हैदराबाद बाराड़ी जे उहिदेदारनि जी चूंड लाइ इजलास मुनक़िद कयो वियो। इजलास में तालुक़े हैदराबाद बाराड़ी जे उहिदेदारनि जी चूंड कई वई, जंहिंमें एहसन हमीद सदर, फरहान सुमरो नायब सदर, अब्दुल्ला खान जनरल सेक्रेटरी, फाइनेंस सेक्रेटरी ऐं ॿियनि खे चूंडियो वियो। इन मौक़े ते नवनि उहिदेदारनि ख़िताब कंदे चयो त हैदराबाद बाराड़ी जे सभिनी प्राइवेट स्कूल जे मसइलनि जे हल लाइ हर मुमकिन कोशिश कई वेंदी। हिननि चयो त प्राइवेट स्कूल जे उस्तादनि खे ट्रेनिंग ऐं शागिर्दनि में तदरीसी गैर तदरीसी सरगर्मियूं वधायूं वेंदियूं। इजलास में ऑल प्राइवेट स्कूल मैनेजमेंट एसोसिएशन हैदराबाद रीजन जे जनरल सेक्रेटरी अनवर कुरैशी, मीरपुर ख़ास रीजन जे सदर, टंडो अलायर ज़िले जे सदर, कासमाबाद तालुक़े जे सदर, लतीफ़ाबाद जे जनरल सेक्रेटरी ऐं ॿियनि शिरकत कई। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।